वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। ही तू छा करे आयो साजन? घट में घट मूसा सलाह ऐं मशवरो तो करियां। इन्हनि छोरनि खे रुगो रीचक खपे। एड़ो मूं छा कयो आ जिंदा तू नाराज पई थी? इहो जेको तू फोन ते बयान ॾिनो आ, इन जी कहिड़ी ज़रूरत हुई? मूंखे छोकरनि चयो तुंहिंजी इहा वीडियो नेट जे ज़रिए तुंहिंजे मालिकनि ताईं मिंटनि में पहुची वेंदी। हाँ, पर मुंहिंजो छा थींदो? कुझु सोचियो अथई? तोसां ते मूं वाइदो कयो आहे त तोखे हर हाल में पंहिंजो पाण सां गॾु रखंदुसि। बसि रुगो अदो गफ़ूर को रोलो न करे। जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगी में का ॿी औरत हूंदी, अदा तो रोलो कंदो, बल्कि अदा खां अॻु मां पाण रोलो विझंदसि। मूंखे इहा ख़ातिरी आहे त मां शादीशुदा कोन हूंदुसि। तुंहिंजी ख़ातिरीअ जी कहिड़ी ख़ातिरी? मीरा पिया ॾिसूं त हिन वीडियो जो नतीजो साम्हूं कहिड़ो थो अचे। अची त वियो आहे नतीजो साम्हूं। कहिड़ो? भाऊ मुश्ताक जे नंबर ते कंहिं छोकिरी कालू कयूं हुयूं, पर भाऊ जे नंबर बंदि हुजण जे करे उन नेट ते मैसेज कयो आहे ऐं ॻोठ जी एड्रेस घुरी आहे। छोकिरी एड्रेस घुरी? पर कहिड़ी छोकिरी? किथे इहा छोकिरी त न आहे जेका राति मूंखे ख़्वाब में आई? केर बि आहे, पर मूंखां त तूं वए न, मूं त ख़्वाब जा ॾिठा। मीरा, ये तू छा थी करी? चरी मां मरण घड़ी तोसां गॾु आहियां, ॿाहिरि न थी। खबर ना है त बानो वीचारी केड़े हाल में हूंदी। आऊं जरे ॾाढी फिक्रमंद आहियां। आई अम्मा, असां जे फिक्र करण जो केड़ो फ़ाइदो? हाणे ॻोठ जा मर्द आहिनि न, उहे गैरत कनि त को हड़ हासिल थिए। जेकॾहिं ॻोठ वारनि खे शैमिर खां नारो कया न त ओॾी महिल चाहे चिबड़ सां गॾु वञी करे बिजार खान ते कड़कना। बिजार खान जेको आहे न, सो एॾो सौखो कोन्हे। हा, हू वॾो सरदार अथई, सरदार। हुन जा बि अलाए केतिरा वाठा आहिनि। हा, ही जेको सालियो आहे न, इहो बि ग़लत फहमी जे करे त मोन त हू कोट ॾारे वरंदो। अरे अब्बा, इहे मीर पीर जेके अथई न, इहे रुक जे कोटनि में था रहनि। हिकु तरफ़ राज भाग उन्हनि जा हिफ़ाज़ती हूंदा आहिनि, ॿिए तरफ़ जेका सरकार आहे न, उहा उन्हनि जी पुठ आहे। ऐं वेचारो ग़रीब, उनखे कहिड़ी पुठ? का बि पुठ कान्हे। हा, ग़रीब जेकॾहिं एको करे न त घणनि सरदारनि खां ॾाढो आहे। गुलाम इब्ने गुलाम। हाँ, कावरनि जी ज़िंदगी आहे। मणी इहे वहिटनि वांगुरु चरी फिरी ऐं अची पंहिंजे घर में वेही था रहनि। हिकु ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे माई पापल। वरी कहिड़ी? अॼुकल्ह तूं नाउमीदी ऐं मायूसी वारियूं ॻाल्हियूं छो करणु लॻी आहीं? कीअं कीअं माना? हींअर ॾिस, पाण जेतिरो बि ॻाल्हायो, पर तुंहिंजो इन ॻाल्हि ते ज़ोर आहे त सरदार ताक़तवर आहिनि ऐं ग़रीब कुझु बि नथो करे सघे। कहिड़ो मूं कूड़ ॻाल्हायो? हक़ीक़त बि इहा ई आहे जेका मूं चई। भले उहा हक़ीक़त हुजे, सरदार मीर पीर ताक़तवर ई सही, पर माण्हू अगले खे उम्मीद त ॾेखारींदो आहे। इहे ई मायूसी वारियूं ॻाल्हियूं कबियूं न त हिन समाज में केर बि ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथी न सघंदो। हाँ, शायदि तूं सच थी चई। ऐं वीचारो हीणो त हमेशह हीणो हूंदो आहे, रातिनि पुठियां ॾींहं बि हूंदा आहिनि। तुंहिंजी ॻाल्हि ते अमल कंदुसि। हाणे नाउमीदी जूं ॻाल्हियूं आऊं कान कंदुसि, ठीकु आहे? तोखे मां कीअं सम्झायां? तोखे कीअं सम्झायां त शादी त तोखे हर हाल में मूंसां ई करणी पवंदी। तो मूंखां वधीक इज़तदार पैसे वारो ऐं प्यार कंदा माण्हू तोखे ॾियनि कोन। मां तोखां तुंहिंजी शान और शौकत खां नफ़रत थी कयां, नफ़रत। मूंखे सिर्फ़ एतिरो यादि आहे त तूं मुंहिंजे बहादुर भाउ जो क़ातिल आहीं। शादी त मां तोसां जोरी भी कर सघां थो, पर चाहियां थो त थोरो की करणो। जे खीर में ज़बान हूंदो आहे, तुंहिंजो राज़ पोइ ज़रूरी आहे। मूंखे हैरत आहे त राज वारनि तो जड़े हलकड़े ऐं खसीस माण्हूअ खे सरदार चूंडियो की। सरदारी त हिकु रुतबे ऐं वकार जो नालो आहे। ऐं तुंहिंजा कम ॾिस, हिकु मजबूर बेवस न्याणीअ खे सोरी बांदी बनाए निकाह करण थो चाहीं। सो बि तॾहिं जॾहिं मुंहिंजो ॾूंगर भाउ हिन दुनिया में नाहे रहियो। न त तुंहिंजी या मजाल
हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे बानू, जॾहिं पहिरियों चकर मूं तोखे ॾिठो हुयो न त दिलि में तोखे हासिल करण जी तमन्ना जागी पई। तोखे पंहिंजी तमन्ना यादि आहे, पर मुंहिंजी तकलीफ़ जो एहसास न आहे। आहे, तुंहिंजी तकलीफ़ जो एहसास आहे, ऐं इन एहसास खे ई नज़र में रखी मां हेॾी तकलीफ़ खां पोइ, महिनत खां पोइ हासिल कयल महिनत जो फल कीअं थो विञाए सघां। जुड़ना साईं, शमीर पंहिंजे माण्हू सां गॾु हमले जे लाइ निकिरी चुको आहे। पंहिंजे मुख़बर जे मुताबिक़ त हुननि वटि जदीद औज़ार आहिनि ऐं कंहिं वक़्त बि वॾो जानी माली नुक़सानु करे सघनि था। वॾो नुक़सानु माना मूंखे मारण? इन खां वॾो नुक़सानु ॿियो कहिड़ो थी सघे थो? बाबा साईं, ॻाल्हियुनि ऐं बहस मुबासे जो टाइम न आहे। अव्हांखे हाणे फौरन को न को फ़ैसिलो करणो पवंदो। इहो शम्सू किथे आहे? सरदरीस बाबा साईं, शम्स सां तव्हां पाण हली ॻाल्हायो ऐं इहो तइ करे वठो त हिन छोकिरी जो छा करिणो आहे। शमीर माण्हुनि खे पुठी करे हितां बिजार खाने खे मारण जे लाइ निकितो आहे ऐं शमीर खे हितां रस्ते तां हटाइण जे लाइ असांखे ही तमामु सुठो मौक़ो आहे। शमशू कीअं? रुखसार तूं वॾी का हिमक आहीं यार, अहिड़ियूं ॻाल्हियूं फोन ते कबियूं आहिनि। तोखे ख़बर न आहे त भितुनि जा बि कन हूंदा आहिनि। शमशू यार, तूं बि सफ़ा चरियो आहीं। असां हिते भितुनि जा कन ऐं ज़बानूं वढे छॾियूं आहिनि। किथां ॿुधंदा? रुखसार शमीर खे एॾो आसानी सां क़तल नथो करे सघिजे। फ़िलहालु रुॻो इहो ॾिसणो आहे त बिजार ख़ान कहिड़ो फ़ैसिलो थो करे। जेकॾहिं बिजार ख़ान डिॼी वियो ऐं छोकिरी वापसि कई त पोइ रुखसार गोली हलाइण जी त नौबत ई कान ईंदी। तूं सिर्फ़ एॾा बिजार खाने खे भड़काए ऐं मूं हिन शमीर खे विधि जा पाणी ॾेई मोकिलियो आहे। कमाल है यार, बिजार को नंढड़ो ॿार कोन्हे, पंहिंजो बुरो भलो पाण चङी तरह सम्झे थो। एनीवे, तुंहिंजी मर्ज़ी का बि चाल हला, पर मूंखे सिर्फ़ ऐं शमीर जी मौत जी ख़बर ॾे। हुन जी मौत सां असां अरबन ऐं खरबन जा बालिग थी वेंदासीं। छा सम्झे? ऐं मूं सभु कुझु सोचे छॾियो आहे त असांखे मनी जो छा करिणो आहे, बैंक बैलेंस ऐं ॿियो कुझु जेको कारोबार आहे असांखे उनजो छा करिणो आहे। रुखसार तो त सभु कुझु सोचे छॾियो आहे, पर यार मौक़ो त मिले न। बाक़ी ख़्वाब ॾिसण मसइले जो हल न आहे। मूंखे सिर्फ़ तूं हेतिरो ॿुधा त आख़िर तूं कहिड़े मर्ज़ जी दवा आहीं। ॾिस शमशू, जेकॾहिं तूं सचाई थी अची न त हीउ सभु कुझु तूं करे सघीं थो ऐं तुंहिंजे लाइ आसान आहे। अफ़सोस रुखसार बेगम, अफ़सोस। औरत ज़ात खे सम्झाइण मतिलब त उठ खे रक्शे में विहारण खां वधीक मुश्किल आहे। तूं मूंखे सचाई करण जो त ईअं बि चईं जहिड़ो तोसां मुंहिंजो नओं वास्तो। तोखे ख़बर न आहे त जानू बेबी मां तो ते केतिरो मुनबो आहियां। मुंहिंजो इश्क, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तूं आहे। तूं खिल त मां ठरां। मां उन जे ई करे तोखे चवां थी त शमीर जे नाले जेको मुंहिंजी राह में कंडो आहे न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो कंडो मूंखे हटाए ॾे। हाणे लाटू तयार आहे, बस डोर विझी आई फेराणो पवंदो। पोइ सभु शाबाश थी पाणे किरी पवंदा। वरी को राब्तो थियो, एड्रेस जी वग़ैरह जी ख़बर पई त मल्हार जे ॻोठ में रहे तो वो ॻोठ किथे आहे पुट? बाबा साईं, मुश्ताक नाले जे छोकिरे जी आईडी तां वीडियो शेयर कई वई आहे, उतां राब्तो थियो आहे। मूं हुन ॾे तव्हांजो फ़ोन नंबर मां मोकिले छॾियो आहे। मूंखे शमीर सां गॾु बानू खे छॾाइण बिजार खां ते वञिणो हो। मल्हार जी ख़बर पवण खां पोइ मुंहिंजे लाइ ॿी का बि अहम ॻाल्हि कान्हे पुट। बाबा साईं, मां सवेर खां सोचां पई त अदा मल्हार हेतिरनि महीननि खां पोइ कीअं लॻंदो, हू पहिरियां लफ़्ज़ कहिड़ा ॻाल्हाईंदो ऐं छा चवंदसि, तव्हांजी कैफ़ियत कहिड़ी हूंदी। ऐं बाबा साईं, अम्मी ज़िंदा हुजे हा त अम्मी जो रिएक्शन कीअं हुजे हा? ही सभु ख़्वाब वांगुरु आहे।
घट में घट हिन वक्त ताईं त हिकु ख्वाब ही आहे। जेसी ताईं मल्हार के असां कननि सां ॿुधी ऐं अखियुनि सां ॾिसी नथा सघूं। बाबा से असां न रुगो वीडियो में अदा मल्हार के ॾिसी ऐं ॿुधी चुका आहियूं, पर हक़ीक़ी तौर ते इहा 100% सही ॻाल्हि आहे त अदा ज़िंदा सलामत आहे ऐं हिकु भेरो बीहर असां हिकु छत जे हेठां रहंदासीं। दी मूं सोचे वरितो आहे जीअं मल्हार जी ख़बर पई या राब्तो थियो त पाण निकिरी पवंदासीं। ज़ाहिर आहे बाबा, हाणे सबर कंहिंखां पुॼंदो। रही ॻाल्हि मल्हार जी यादाश्त जी, त हू कुझु ॾींहं असां गॾु रहंदो त मल्हार जी गुमशुदा यादाश्त वापसि अची वेंदी। एग्ज़ैक्टली। तूं हाणे वञी फ्रेश थी वठ, जीअं राब्तो थियो त पाण निकिरी था पऊं। हाँ बाबा साईं, मां फ़ोन चार्ज ते रखी फ्रेश थियण वञा थी, तव्हां बि तयारु थी वठो। भेण तूं रब ते रख, रब पाण भलाई कंदो। अदा अलाए छो मुंहिंजी दिलि वहमन ऐं विसवसनि सां भरिजी वई आहे। अदा ईअं लॻे थो साजन हितां वियो त मोटी कोन ईंदो। वहम जो को इलाज ही कोन्हे को। बाक़ी तूं विसवसे खे दिलि मां कढी छॾ। तूं मुंहिंजे वाइदे खे ॾिस, मां ज़िंदगी निभाइण जो जॾहिं तोसां वचन करे चुको आहियां त पोइ इन खां वधीक ॿियो छा हूंदे। भला ईअं था कयूं, मां छोकिरनि खे हाल फ़िलहाल रोकियां थो त साजन जे वारसनि खे पूरी एड्रेस न ॾियनि। अवल मां तव्हां ॿिन्हिनि जो निकाह कराए थो वठां। ऐं साजन जे घर वारनि जे लाइ हीअ ख़ुशीअ जी ख़बर हूंदी। साजन तूं छा थो चईं? मां हर ॻाल्हि में बदल आहियां। जेकर अदा साईं खे मुनासिबु लॻे थो त पोइ मां हाज़ुर आहियां तोखे मुतमिन करण लाइ। जेकर मूंखे कुझु बि करिणो पियो त मां करे वञा। हाणे त ख़ुशि आहीं न मुंहिंजी अदी? अदा मां हाणे छा चवां, जीअं तव्हांखे बहितर लॻे। ठीकु आहे मुंहिंजी अदी, मां हींअर ई वञा थो ऐं 4 गवाह हिकु मौलवी जो बंदोबस्तु कयां थो। अदी पुराणे संदूक में अम्मा जो शादीअ जो जोड़ो पियल आहे ऐं कुझु ज़ेवर बि पियल आहिनि। तूं जल्दी खणी ऐं तयारु थी वठ। अदा ऐं साजन जो शादीअ जो वॻो? मां साजन जो वॻे जो बि बंदोबस्तु कयां थो। हींअर ई वञा थो शहर ऐं ठहियल ठुकियल वठी थो अचां। अदा मां भला कंहिं साहेड़ी खे सॾु करे वठां, तयारु थियण में मुंहिंजी मदद करे वठे। ठीकु आहे अदी, ठीकु आहे, पर हिकिड़े नींगरे खे वठी अचिजांइ। ईअं न आहे सॼे ॻोठ खे ॿुधाइणो आहे। मीरा, हीअ असांजी ज़िंदगी जो वॾे में वॾो यादगार ॾींहुं आहे। भले ॿियो सभु कुझु विसरी वेंदो, पर हीअ रमो हमेशह यादि रख। विजय खान, मां मुनासिब नथो सम्झां त मां पंहिंजा हथियार बंदि वठी हमलावर वांगुरु तुंहिंजी उताक में गिरां। इन करे 200 हथियार बंदि मुंहिंजा तक़रीबन 60 पंध थिया आहिनि, जेके सिर्फ़ मुंहिंजे हिकु हक़ल जे इंतज़ार में आहे। ॾिस शमीर खान, तोसां मुंहिंजो एतिरो वास्तो कोन्हे। असांजो वास्तो ख़ान बहादुर सां हुयो। मां अमन परस्त माण्हू आहियां, जहिड़े फ़सादार न आहियां। अमन पसंद माण्हू ॿियनि जूं नियाणियूं ज़ोरी न आहिनि खणंदा। असां चाचे चिबड़ के कसम ई वास्ता विझी ॻोठ छॾिया आहियूं, न त हिन वक़्त ताईं मुल्क में दुआ हुजनि हा। सरदार बिजार खान अमन जी ॻाल्हि करे रहियो आहे ऐं तव्हां बि कोशिशि कयो त धमकी वारी ॻाल्हियुनि खां पासो कयो। मूं का बि धमकी न आहिनि, सिर्फ़ु वक़्त जी नज़ाकत ज़ाहिर कई आहे। का ॻाल्हि न आहे शम्स, ही नौजवान जज़्बाती थी विया, पाण खे पंहिंजे तरे जो लिहाज़ करो। बिजार खान, ॿियनि ॻाल्हियुनि खे फिल वक़्तु छॾ। ग़लती जी सज़ा असीं तोखे बाद में ॾींदासीं। फ़िलहाल असांजी बांह तूं असांजे हवाले कर। शमीर साहब, छोकिरी त महफ़ूज़ आहे, पर हिकिड़ो अर्ज़ु आहे। चओ, छा थो चवणु चाहीं? पर हिकु ॻाल्हि यादि रख, छोकिरी असांखे हींअर जो हींअर खपे, न त ॿी सूरत में असां हितां हीअं न वेंदासीं। ख़ान बहादुर जो मूंसां फ़ाइदो हुयो त इन छोकिरीअ जो संग कीअं बि करे हू मूंखे ॾियारी वियो। हाणे इहो साॻियो ई अर्ज़ु मुंहिंजो तव्हांखे आहे। जेकॾहिं बानू खे वठी था वञो त हुनजे एवज़ मूंखे संग वठी ॾियो। ॾिसो बिजार खान, रिश्तो ॾियणु न ॾियणु इहो फ़ैसिलो छोकिरी जो पीउ करे सघे थो। मां छोकिरी जो वारिस न आहियां। ऐं ॿी ॻाल्हि, इहा छोकिरी जी मर्ज़ी आहे त हू कंहिंसां शादी करणु चाहे थी
कंहिंसां नथी करणु चाहे ऐं मां उहे बि ॻोठ जी कंहिं बि न्याणी जो ज़बरदस्ती निकाह करण जे हक़ में न आहियां। शेमीर साईं जो जवाब तव्हां ॿुधी वरितो आहे। हाणे देरि न करियो, अधी बानो खे जल्दी असांजे हवाले करियो। राति थियण खां पहिरीं अधी बानो खे असां घर पहुचाइण जो चाचे चिबड़ सां वाइदो करे आया आहियूं। ऐं मां जेको वाइदो कंदो आहियां सो हर हाल में पूरो कंदो आहियां। शम्स, तूं मीरल खे चओ त छोकिरी हिननि जे हवाले करे। रहीम, तूं शम्स सां गॾु बानो न वञ। अने खे ॿुधाए त असीं हुन जा भाइर हुन जी वाइर लाइ हिते पहुची चुका आहियूं। पोइ कंहिं बि क़िस्म जो उल्को न करे वञ। पुट अञा ते राब्तो न थियो? बाबा साईं अगलो माण्हू मैसेज ॾिसे थो पर जवाब कोन थो ॾे। त इन मां सम्झी वञ साम्हूं वारो माण्हू सही न आहे। न ईअं नथो चई सघिजे फ़िलहाल। ऐं जेकॾहिं हू सही माण्हू न बि हुजे त कहिड़ो फ़र्क़ु थो पए। असांखे हुननि सां कोई रिश्तो न आहे जोड़णो। बसि अदा मल्हार जे करे ऐं हुननि सां राब्तो करण जी कोशिश में आहियां। हींअर त टाइम बि ओवर थी वियो आहे। अगरि जे निकिरणो पियो त सुबुह ई निकिरणो पवंदो। ही तव्हां छा था चओ बाबा? हिते मूंखां हिकु पल नथो काटियो वञे ऐं तव्हां सॼी राति इंतज़ारु करण जो चओ था। मुंहिंजी राणी, ॿाहिरि तोखे हालातनि जी ख़बर न आहे। हिन वक़्तु राति जो देरि सां ॿाहिरि निकिरणु ऐं मौत खे दावत ॾियणी हूंदी आहे। हाणे त फुर, अगवा, धाड़ा ही त आम थी विया आहिनि पुट। बाबा साईं, गवर्नमेंट किथे आहे? गवर्नमेंट पंहिंजी रिट क़ाइमु करण में नाकाम आहे। तॾहिं त बदअमनी जो राज थी वियो आहे। मूंखे अदा मल्हार खे ॾिसण बिना निंड कान ईंदी। निंड त मूंखे बि कान ईंदी, पर हाणे छा थो करे सघिजे। वो लॻे थो त इन जे करे बेज़ार थी करे हिन जो जवाब ई नथा ॾियनि। तो एतिरा मैसेज कया आहिनि, इन जी ॻाल्हि त हू कावड़जी पिया हूंदा। अरे न बाबा साईं, मां मैसेजिस बाद में कया जॾहिं हू जवाब न पिया ॾियनि। तव्हांखे त मुंहिंजी ज़िद जी ख़बर आहे। खुजे ज़िंदगी ज़ारी आहे। बाबा साईं, ही ॾिसो, ही अदा मल्हार छा कयो आहे? ही तस्वीरूं ॾिसो। मल्हार शादी करे छॾी आहे? हा, ॾिसो बाबा साईं, अदा कीअं घोट थियो वेठो आहे। छोकिरी त सुठी आहे, पर अदा मल्हार त मूमल सां प्यार कंदो हुयो। तव्हांखे ख़बर आहे, मूमल अदा जे दुख में मरंदी बची वई ऐं अदा मल्हार। हे जब मल्हार जी यादाश्त गुम थी वई आहे त पोइ हुनखे मूमल जी यादि किथां ईंदी? कमल पारूं पातार में भंवर बुरे आकाश बिनी सती गालड़ी राज कांदी रास उन इश्क खे शाबास जंहिं मोहबती माण्हू मिलिया। साजन, अल्लाह करे त लम्हा बीजी वञनि ऐं वक़्तु हिते ई रुकिजी वञे। काश वक़्तु रोकण जो मूंखे हुनर अचे हा। मां पाण ॿिन्ही खे हिन लम्हनि में ईअं रोके छॾियां हा जे मौत बि असांखे जुदा न करे सघी आहे। वक़्तु रुकजे न रुकजे, पर आउं तुंहिंजी नज़रुनि जे क़ैद में अहिड़ो क़ैद थी चुको आहियां। सो हाणे मां काॾां भले वञा, पर तुंहिंजी दीद खां परे कोन वेंदुसि। साजन, कुदरत जा रंग ॾिस। तूं अलाए केरु, मां अलाए केरु। असां कॾहिं ख़्वाब में बि हिक ॿिए सां न मिलियासीं ऐं ना ई हिक ॿिए खे ॾिठोसीं। पोइ बि ॾिस, वक़्तु पाण ॿिन्हिनि खे कीअं मिलायो। ज़िंदगी जो कुझु रमज़ूं सम्झ खां मथां ई हूंदियूं आहिनि गिरा। पाण अनजान हूंदा आहियूं त ईंदड़ वक़्त में ज़िंदगी जी मुठ में अलाए छा लिखियलु आहे, गुलदस्तो या को हादसो। साजन, मूं ज़िंदगी में वॾा दुख ॾिठा आहिनि। माउ पीउ जे प्यार जी कमी मूंखे हमेशह अधूरो रखियो आहे। मां ज़िंदगी में कॾहिं जी भरे खिली बि न सघी आहियां। तो जेके मुंहिंजे चपनि ते मुरकूं ॾिठियूं आहिनि उहे सभु तोखां पोइ ई थियूं आहिनि। मां तोसां वाइदो थो कयां, हाणे कॾहिं तुंहिंजी अखियुनि में कोड़ा कोन अचणु ॾींदुसि। मूंखे तुंहिंजे प्यार ते पूरो पूरो भरोसो आहे। बाबा गुलाम रसूल, बाबा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध बि सही, ऐं हुनखे सम्झण जी कोशिश बि कर। ज़िंदगी जो कुझु रमज़ूं सम्झ खां मथां ई हूंदियूं आहिनि गिरा। पाण अनजान हूंदा आहियूं त ईंदड़ वक़्त में ज़िंदगी जी मुठ में अलाए छा लिखियलु आहे, गुलदस्तो या को हादसो। बाबा हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध बि सही, ऐं हुनखे सम्झण जी कोशिश बि कर।
ॻाल्हि इहा आहे त थी सघे थो त मां तव्हां ॿिन्ही सां घणो वक़्तु एतिरो गॾु न रही सघां। ज़ाहिर आहे उमिरि जी एॾी वॾी तक़ाज़ा आहे, कुझु बि थी सघे थो। या खणी ईअं थिए जो बिजार ख़ान खे मां क़त्ल करे जेल हलियो वञा, या उन झेड़े में मां मारियो वञा। कुझु बि थी सघे थो, कुझु बि थी सघे थो। इन करे तोखे पंहिंजी भेण जो वध में वध ख़्यालु रखिणो आहे, सम्झी? शाबाश शाबाश। मूंखे पाण इहो अंदाज़ो हो त तूं इहे ई लफ़्ज़ वरजाईंदे ऐं पंहिंजी भेण जे मथां सिर ॾियण खां कॾहिं बि कोन कीमाईंदे। शाबाश। बाबा, ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं छेड़े वेठो आहीं? ख़बर अथी त मां कहिड़े शैतान वटां केॾी मुश्किल सां आज़ाद थी घर पहुती आहियां। मुंहिंजो हाल पुछण बदिरां, मूंखे हौसलो ॾियण बदिरां तूं झेड़े ऐं फ़साद जूं ॻाल्हियूं छेड़े वेठो आहीं। इस बाबा, जंहिं तकलीफ़ जे माहौल मां तूं गुज़र करे हिते पहुती आहीं, उन जो अंदाज़ो आहे मूंखे। अंदाज़ो आहे मूंखे। ॻाल्हियूं करे मुंहिंजे हरूभरू हथ खे न साड़। ही जेको मुंहिंजो हथ सां भरियल इन बिचार ख़ान खे जेकॾहिं मां पंहिंजे हथनि सां न मारिया न त हू मुंहिंजो पीउ लॻे, पीउ। छा थो बाबा? ॿोली कहिड़ी थो ॻाल्हाए? मूंखे सम्झा हिन जी ॿोली से चवे छा थो आख़िर? बाबा, अदा ग़ुलाम रसूल चए थो त ही वक़्तु इन्हनि ॻाल्हियुनि जो न आहे। को मुनासिब वक़्तु अचे त इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसंदासीं। मुनासिब या नामुनासिब, इन्हनि ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री वियो। इन्हे बिजूअ खे त मरणो ई पवंदो। मरंदो त हर को बाबा। बिजार ख़ान जेकर अव्हांजे हथां बची वियो त पंहिंजी मौत त ज़रूरु मरंदो। बाबा, जेकर हू एतिरी मौत मरी वियो त असांखे त पलाव में कुझु बि न पियो न। हुनखे मुंहिंजे हथनि सां ई मरणो पवंदो। लाला माल ख़लास। बाबा, मां सम्झां थी तूं सख़्त कावड़ में आहीं, ॾुख में आहीं, पर बाबा इहा कावड़ कहिड़े कम जी? पाण खां ॾाढे सां किथे पुॼी सघंदासीं? जेकॾहिं हो बिचार ख़ान एतिरो नहेसर आहे, एतिरो फने खान आहे, एतिरो मुड़ुसु माण्हू आहे, त पोइ मूंखे ॿुधाए त तोखे आज़ादु करण ते छो मजबूर थियो? बाबा, शामिर ख़ान जे डप खां हुन हथियार फिटा कया, न त इहो बिजार ख़ान त ज़बरदस्ती मूंसां निकाह करण वारो हुयो। निकाह करण ते मजबूर थी वियो? मूंखे त मां हाणे गोली सीने में हणंदुसि। तोखे ख़बर आहे राति केतिरी गुज़री वई आहे? किथां जवाब ईंदो? बस तूं भले हाणे सुम्ही पओ। बाबा साईं, ही माण्हू ऑनलाइन आहे। हुन मूंखां असांजे घर जी एड्रेस बि वठी छॾी आहे। कोशिश करे हू अदा सां ॻाल्हाईंदो। हा पुट, हाणे त इहो सुबुह जो ई करे सघिजे थो। मूंखे निंड नथी अचे बाबा साईं, तव्हां भले आराम कयो। निंड त मूंखे बि नथी अचे पुट, पर निंड इंसान जी ज़रूरत आहे, और निंड इंसान जी ज़रूरत आहे, पोइ इहा ज़रूरत पूरी करणी पवंदी न। बाबा साईं जी निंड इंसान लाइ अहम तरीन ज़रूरत आहे, ऐं खाधो इंसान लाइ अहम तरीन ज़रूरत आहे। इहे रिश्ता बि ज़रूरी आहिनि, उन्हनि खां सवाइ त जीअण बि मुश्किल हूंदो। हा, रिश्ता त इंसान जी आसरो ई आथत हूंदा आहिनि पुट। बाबा साईं, जॾहिं खां अदा जे मिलण जी उम्मीद जागी आहे, इंतज़ार जी तड़प ऐं बेचैनी जे बावजूद दिल खे हिकु क़िस्म जो हौसलो आहे त अदा जे अचण सां सभु ठीक थी वेंदो। इंशाअल्लाह सभु ठीक ईंदो। हाणे असां हिन घर में अकेला ॿ ॼणा आहियूं। मल्हार जे अचण सां हिन अङण ते रौनक थी वेंदी पुट। बाबा साईं, अकेलो अदा मल्हार थोरी ईंदो। जेकॾहिं हुन सच में शादी कई आहे, हे छोकिरी बि त हुन सां गॾु ईंदी। असां हिकु दफ़ो वरी 4 माण्हू हिन घर में थी वेंदासीं। बाबा साईं, आउं आख़िरी दफ़ो कॉल करे ॾिसां। बेगा वक़्त जो कंहिंखे तंग करणु सही न आहे। सुबुह थियण में 2-3 कलाक आहिनि, तूं आराम कर।
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।